पनाह घुरां थो अल्लाह खां शैतान मरदूद जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह बाजहर मेहरबान जे नाले सां शुरू। यासीन वल क़ुरआनिल हकीम। यासीन ऐ पैगंबर हिन हिकमत वारे कुरान जो कसम आहे। इन्नका लमिनल मुरसलीन। त बेशक तू पैगंबरन मां आहीं। अला सिरातिम मुस्तकीम। बेशक तू सिधी वाट ते आहीं। तंजीलल अज़ीज़िर रहीम। अल्लाह गालिब मेहरबान वटां कुरान जो लाहिण आहे। लितुंज़िर क़ौमम मा उन्ज़िर आबाउहुम फ़हुम गाफ़िलून। हिन लाइ त अहिड़ी क़ौम खे ॾेजारी जो सदन पीउ ॾाॾा न ॾेजारिया विया आहिनि, तंहिं करे उहे बेख़बर आहिनि। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून। बेशक उन्हनि मां घणनि ते अज़ाब जो कौल लाज़िम थियो आहे, तंहिं करे उहे ईमान नथा आणी। इन्ना जअलना फी अअनाक़िहिम अग़लालन फ़हिय इलल अज़क़ानि फ़हुम मुक़महून। बेशक असां संदन गिचन में गठ विधा, पोइ उहे खाॼनि ताईं पियल थियनि, तंहिं करे उहे गाटे टंगियल आहिनि। वजअलना मिन बैनि अयदीहिम सद्दन वमिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। ऐं संदन अॻियां ओट ऐं संदन पोइतां ओट कईसूं, पोइ खेनि ढकियोसूं, तंहिं करे कुझु न ॾिसंदा। वसवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून। ऐं खेनि तूं ॾेजारी या न ॾेजारी, सनन लाइ हिकु जहिड़ो आहे, तंहिं करे उहे ईमान न आणींदा। इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ الذِّक्र वख़शिय الرحمن बिलग़ैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन वअज्रिन करीम। तूं रुगो उनखे ॾेजारींदे जेको नसीहत ते हले ऐं बाजारे अल्लाह खां परपुट ॾिजे, ऐं पोइ उनखे बख़्शिश ऐं सगोरे अजर जी ख़ुशख़बरी ॾे। इन्ना नहनु नुहयिल मौता वनक्तुबु मा क़द्दमू वआसारहुम वकुल्ल शैइन अहसयनाहु फी इमामिन मुबीन। बेशक असीं मौन खे ॾेजारींदा आहियूं, ऐं जेके मदा तोड़े चङा कम करे अॻे मोकिलियाऊं, से संदन पेरनि जा निशान लिखूं था, ऐं हर शइ खे पधरे किताब लोहे महफ़ूज़ में ॻणियो अथऊं। واضرب لهم مثلا أصحاب القرية إذ جاءها المرسلون। ऐं उन्हनि सां ॻोठ अंताकिया वारनि जो किसो बयान कर, जॾहिं वटि पैगंबर आया। إذ أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون।
यानी जॾहिं उन्हनि ॾांहुं ॿिनि पैगंबरनि खे मोकिलियोसीं पोइ ॿिन्ही खे कूड़ो बायाऊं तंहिं करे टे सां ग़लबो ॾिनोसीं पोइ गॾिजी चयाऊं त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं قالوا ما أنتم إلا بشر مثلنا وما أنزل الرحمن من شيء إن أنتم إلا تكذبون चयाऊं त अमीं रुगो असां जहिड़ा माण्हू आहियो ऐं बाज़ारे अलाह का शइ न लाथी आहे अमीं रुगो कूड़ा आहियो قالوا ربنا يعلم إنا إليكم لمرسلون चयाऊं त असांजो पालनहार ॼाणंदो आहे त बेशक असीं अव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं وما علينا إلا البلاغ المبين ऐं असां ते पधरे पैगाम पहुचाइण खां सवाइ ॿियो कुझु लाज़िम न आहे قالوا إنا تطيرنا بكم لئن لم تنتهوا لنرجمنكم وليمسنكم منا عذاب أليم चयाऊं त बेशक असां अव्हांजे अचण सभ मां बदबख्ती सम्झी आहे जेकॾहिं अमीं न झलबो त ज़रूर अव्हां खे पहिण सां मारींदासीं ऐं ज़रूर असां खां अव्हां खे ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचंदो قالوا طائركم معكم أئن ذكرتم بل أنتم قوم مسرفون पैगंबरनि चयो त अव्हांजी बदबख्ती अव्हां सां आहे जेकॾहिं अव्हां खे नसीहत ॾिबी आहे त इन करे छा बल्कि अमीं हद खां लंघियल क़ौम आहियो وجاء من أقصى المدينة رجل يسعى قال يا قوم اتبعوا المرسلين ऐं शहर जे परे पासे खां हिकु मुड़ुस डोड़ंदो आयो चयईं त ऐ मुंहिंजी क़ौम पैगंबरनि जी ताबेदारी करियो اتبعوا من لا يسألكم أجرا وهم مهتدون अमीं उन्हनि जी ताबेदारी करियो जेकी अव्हां खां उजूरो न घुरंदा आहिनि ऐं उहे सिधी वाट वारा आहिनि وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون ऐं मूंखे छा थियो आहे जो उन ख़ुदा जे इबादत न करियां जंहिं मूंखे पैदा कयो ऐं अमीं ॾांहुं मोटाया वेंदा أأتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا تغن عني شفاعتهم شيئا ولا ينقذون उन खां सवाइ ॿिया माबूद वठां छा जेकॾहिं बाज़ारो अलाह मूंखे ॾुख पहुचाइण घुरे त उन्हनि जी शिफ़ात मूंखां कुझु बि ॾुख न टारींदी ऐं न की उहे मूंखे छॾाईंदा إني إذا لفي ضلال مبين जे ईअं कंदुसि त बेशक उन महिल पधरी गुमराहीअ में हूंदुसि إني آمنت بربكم فاسمعون बेशक मूं अव्हां जे पालनहार ते ईमान आंदो आहे पोइ मूंखां ॿुधो قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون इन चवण ते खेसि शहीद कयाऊं चयो वियुसि त बहिश्त में घिड़ चयाईं त हीउ अरमान जेकर मुंहिंजी क़ौम ॼाणे हा بما غفر لي ربي وجعلني من المكرمين त
त छाजे करे मुंहिंजे पालनहार मूंखे बख़्शियो ऐं मूंखे इज़त वारनि मां कयाई وما أنزلنا على قومه من بعده من جند من السماء وما كنا منزلين ऐं खांस पोइ संदस क़ौम ते आसमान खां को लश्कर न लाथोसीं ऐं नकी लश्कर लाहींदड़ आहियूं إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم خامدون सनन सदा रुगो हिकु सख़्त रड़ हुई पोइ उन्हीअ दम उहे बाहि वांगुरु विसामी मरी विया يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون बाननि ते अरमान आहे जो वटन को बि अहिड़ो पैगंबर न आयो जंहिंसां ठठोलियूं नथे कयूं ألم يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون न ॾिठो अथनि छा त खाउन न केतिरा ई माण्हुनि जा तबका नास कयासीं जो उहे उन्हनि ॾांहुं मोटी नथा अचनि وإن كل لما جميع لدينا محضرون ऐं जेकी बि आहिनि से सभु असां वटि हाज़िर कबा وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون ऐं हिकु निशानी उन्हनि जे ॼाणण लाइ मोल ज़मीन आहे जंहिंखे ॼारोसूं ऐं मझाऊं अन जा दाणा कढियासूं जो उन मां खाईंदासूं وجعلنا فيها جنات من نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون ऐं मजस खजुरनि ऐं डाखनि जा बाग़ पैदा कयासीं ऐं उन्हनि बाग़नि में के चश्मा वहायासीं ليأكلوا من ثمره وما عملته أيديهم أفلا يشكرون हिन लाइ त सनन फर मां खाईंदा रहनि ऐं उन्हनि बेबनि खे सनन हथनि न बणायो आहे पोइ छो न शुक्रानो कंदा आहिनि سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون उहो अल्लाह पाक आहे जंहिं उहा शइ जेका ज़मीन ॼमाईंदी आहे सा ऐं सनन जियनि मां ऐं जेके शयूं न ॼाणंदा आहिनि तिन मां सभिनी जिन्स खे जोड़ो जोड़ो कोड़ो ऐं मिठो नर ऐं मादी पैदा कयो وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون ऐं उन्हनि लाइ हिकु निशानी राति आहे जो उन मां ॾींहं खे छिके कढंदा आहियूं पोइ उन महिल उहे ऊंदाहीअ में रहंदा आहिनि والشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم ऐं सिज पंहिंजे टिकाउ जी जाइ ते पियो हलंदो आहे इहो ग़ालिब अल्लाह जो अंदाज़ो ठहिरायल आहे والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم ऐं चंड लाइ मंज़िलूं मुक़ररु कयूंसीं ताजो खजीअ जे पुराणे बहारीअ जे गनीअ वांगुरु वरी ॾिंगो थींदो आहे لا الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار
وكل في فلك يسبحون न की सिज खे चंड जे पहुचण जी का मजाल आहे ऐं न की राति सिज लहण खां ॾींहं ते अगराई कंदड़ आहे ऐं सिज ऐं चंड ऐं तारनि मां सभई आसमान में तरनि था وآية لهم أنا حملنا ذريتهم في الفلك المشحون ऐं उन्हनि लाइ हिकु निशानी हीअ बि आहे जो असां सुननि औलाद खे भरियल ॿेड़ीअ में खयूं وخلقنا لهم من مثله ما يركبون ऐं उन्हनि लाइ उन ॿेड़ीअ जहिड़ियूं ॿियूं सवारियूं बणायूंसीं जिन ते सवारी कंदा आहिनि وإن نشأ نغرقهم فلا صريخ لهم ولا هم ينقذون ऐं जेकॾहिं घुरूं त खेनि ॿोड़े छॾियूं पोइ उन्हनि लाइ को दाह वरनाइण वारो न थिए ऐं न की उहे छॾाइबा إلا رحمة منا ومتاعا إلى حين पर पाण वटां बाज कईसूं ऐं हिकु वक़्त ताईं उहे आसूदा कयासीं وإذا قيل لهم اتقوا ما بين أيديكم وما خلفكم لعلكم ترحمون ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त उन अज़ाब खां डिॼो जेको अव्हां जे अॻियां ऐं अव्हां जे पुठियां अचिणो आहे त मन अव्हां ते बाज कजे وما تأتيهم من آية من آيات ربهم إلا كانوا عنها معرضين ऐं सनन पालनहार जे निशानियुनि मां काई अहिड़ी निशानी वटन न ईंदी आहे जंहिंखां हू मुंहुं मोड़ींदड़ न हूंदा आहिनि وإذا قيل لهم أنفقوا مما رزقكم الله قال الذين كفروا للذين آمنوا ونطعم من لو يشاء الله أطعمه إن أنتم إلا في ضلال مبين ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अल्लाह अव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे तंहिंमां ख़र्चो तॾहिं काफ़िर मोमिननि खे चवंदा आहिनि त अहिड़े खे छो खारायूं जो जेकॾहिं अल्लाह घुरे हा त खेसि खाराए हा अमीं रुगो पधरी गुमराहीअ में आहियो ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं अमीं सचा आहियो त इहो अंजाम कॾहिं पूरो थींदो ما ينظرون إلا صيحة واحدة تأخذهم وهم يخصمون ये रुगो हिकु सख़्त आवाज़ जो इंतज़ार कंदा आहिनि जो उहे उन हालत में खेनि ओचितो पकड़ींदो जो उहे झगड़ो कंदा हूंदा فلا يستطيعون توصية ولا إلى أهلهم يرجعون पोइ उहे न की वसियत करे सघंदा ऐं न की पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटी सघंदा ونفخ في الصور فإذا هم من الأجداث إلى ربهم ينسلون ऐं सूर में फूकबो पोइ उते जो उते पंहिंजे पालनहार ॾांहुं कमरुनि मां डोड़ंदा قالوا يا ويلنا من بعثنا من مرقدنا هذا ما وعد الرحمن وصدق المرسلون
चवंदा त असां लाइ वेल आहे असांखे असांजी सुम्हण जी जाइ मां कंहिं उथारियो मलाइक चवंदा हाओ ही उहो आहे जेको बाज़ारे अल्लाह अंजाम ॾिनो हो ऐं पैगंबरनि सच चयो हो إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم جميع لدينا محضرون इहो वाक़ियो रुगो हिकु सख़्तु रड़ हूंदी पोइ उहो उते जो उते गॾु करे असां वटि हाज़िर कया वेंदा فاليوم لا تظلم نفس شيئا ولا تجزون إلا ما كنتم تعملون पोइ अॼु कंहिं जीअ ते कुझु बि ज़ुल्म न कबो ऐं जेकी कंदा हो रुगो उन जो अव्हांखे बदिलो ॾिबो إن أصحاب الجنة اليوم في شغل فاكهون बेशक बहिश्ती अॼु हिकु कम में ख़ुशि हूंदा هم وأزواجهم في ظلال على الأرائك متكئون उहे ऐं सननि ज़ालूं छांवनि में तख़्तनि ते टेक ॾेई वेंदड़ हूंदा لهم فيها فاكهة ولهم ما يدعون उन्हनि लाइ बहिश्त में मेवा आहिनि ऐं जेकी घुरंदा सो पिणु उन्हनि लाइ आहे سلام قولا من رب رحيم चयो वेंदो त पालनहार महिरबान अल्लाह खां अव्हां ते सलाम हुजे وامتازوا اليوم أيها المجرمون ऐं चवंदासूं त ऐं गुनहगारो अॼु नेकनि खां जुदा थियो ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين ऐं आदम जा औलाद अव्हां ॾांहुं पैगाम न मोकिलियो हुम छा त शैतान खे न पूॼिजो जो बेशक उहो अव्हां जो पधरो वेरी आहे وأن اعبدوني هذا صراط مستقيم ऐं त मुंहिंजी इबादत कजो जो इहा सिधी बाट आहे ولقد أضل منكم جبلا كثيرا أفلم تكونوا تعقلون ऐं बेशक शैतान अव्हां मां घणीअ ख़ल्क़ खे गुमराह कयो पोइ अमी न सम्झंदा हो छा هذه جهنم التي كنتم توعدون ही उहो दोज़ख आहे जंहिंजो अव्हांखे वाइदो ॾिबो हो اصلوها اليوم بما كنتم تكفرون उन में अॼु इन करे घिड़ो जो कुफ़्र कंदा हो اليوم نختم على أفواههم وتكلمنا أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون अॼु सननि वातनि ते मोहर हणंदासूं ऐं जेकी कंदा हुआ तंहिं बाबति सननि हथ असां सां ॻाल्हाईंदा ऐं सननि पेर शाहिदी ॾींदा ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنا يبصرون ऐं जेकॾहिं घुरूं त सननि अखियुनि खे नास करियूं पोइ वाट ॾांहुं दौड़नि त पोइ किथां ॾिसंदा ولو نشاء لمسخناهم على مكانتهم فما استطاعوا مضيا ولا يرجعون
ऐं जेकर घुरूं त संदन जाइन ते ई खेनि बदशिकल करे छॾियूं ऐं पोइ नकी अॻिते हली सघनि ऐं नकी पोइ ते मोटनि ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون ऐं जंहिंखे वरी जमार वारो कंदा आहियूं तंहिंखे बनावत में ऊंधो कंदा आहियूं एतिरी ॻाल्हि बि न सम्झंदा आहिनि छा وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين ऐं उन पैगंबर खे न की शेर सेखारियो अथऊं ऐं न की शेर उन जो लाइक़ु आहे हीअ त नसीहत ऐं पधरो क़ुरान आहे لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين त उन खे टेजारे जेको जहिड़ो यानी सम्झ वारो हुजे ऐं काफ़रनि ते हुजत साबित थिए ألم يروا أنا خلقنا لهم مما عملت أيدينا أنعاما فهم لها مالكون न ॾिठो अथनि छा त असां उन्हनि लाइ उन्हनि शयुनि मां ढोर पैदा कया जिन खे असांजे हथनि बणायो पोइ उहे उन्हनि जा मालिक आहिनि وظللنا لهم فمنها ركوبهم ومنها يأكلون ऐं उन्हनि ढोरनि खे उन्हनि जो ताबेदार कयोसीं पोइ मझाउनि खे सननि चढ़ीअ जा आहिनि ऐं मझाउनि खे उहे खाईंदा आहिनि ولهم فيها منافع ومشارب أفلا يشكرون ऐं उन्हनि लाइ उन्हनि ढोरनि में घणा फ़ाइदा आहिनि ऐं पीअण जूं शयूं यानी खीर आहिनि पोइ उहे छो न शुक्र कंदा आहिनि واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون ऐं अल्लाह खां सवाइ ॿिया माबूद करे वरिता अथनि त मन खेनि मदद ॾिनी वञे لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون उहे खेनि मदद ॾेई न सघंदा ऐं उहे बुत उन्हनि जो लश्कर थी गॾु कया वेंदा فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे सननि चवण न ॾुखोए जेकी गुझो कंदा आहिनि ऐं जेकी पधरो कंदा आहिनि सो बेशक असीं ॼाणूं था أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين माण्हूअ न ॾिठो आहे छा त असीं खेसि नुत्फ़े मां बणायो पोइ तॾहिं त उहो पधरो छेड़ाक थींदो आहे وضرب لنا مثلا ونسي خلقه قال من يحيي العظام وهي رميم ऐं असां लाइ हिकु मिसाल बयानु कंदो आहे ऐं पंहिंजी बरामत खे विसारींदो आहे चवंदो आहे त हिननि हॾनि खे केरु जीआरींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदड़ आहे قل يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त जंहिं उन्हनि खे पहिरियों बणायो सो उन्हनि खे वरी ॼाणींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदड़ आहे الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون जंहिं साए वण मां अव्हां लाइ बाहि पैदा कई पोइ ओचितो अमी उन मां बाहि था ॿारियो أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق
जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो सो उन्हनि जहिड़नि जे बणाइण ते बस वारो नाहे छा? हाओ बस वारो आहे ऐं उहो वॾो बणाईंदड़ सभु ॼाणंदड़ आहे। इन्नमा अम्रुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहु कुन फयकून। सनस हुकुम हिन खां सवाइ ॿियो कोन आहे त जॾहिं का शइ बणाइण घुरंदो आहे तॾहिं उन लाइ रुॻो चवंदो आहे त थी, त उहा शइ थी पवंदी आहे। फसुब्हानल्लज़ी बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन। पोइ अल्लाह पाक आहे जंहिंजे हथ में हर शइ जी हुकूमत आहे ऐं ॾांहुं सवीं मोटाया वेंदो। सदक़ल्लाहुल